असां हिन वक्त बीठा आहियूं एहसास कफ़ालत सेंटर तामीर मिलत स्कूल मेरापुर में। हिते माण्हू जी पीउ बरक़रार रखी पई आहे ऐं इंतज़ामिया तरफ़ां हिननि खे स्कूल वारनि खे 7 डिवाइसूं ॾियणियूं हुयूं, उन्हनि जी जाइ ते सिर्फ़ु 2 ॾिनियूं वयूं आहिनि। कंहिं बि डिसिप्लिन जो मुज़ाहिरो नथो कयो वञे, समाजी विथीअ खे नज़रअंदाज़ कयो थो वञे। अचो त हितां जी जेके मुतासिर आहिनि ऐं एहसास कफ़ालत जा जेके आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। जुमेवारे ॾींहं ते आया आहियूं, वरी बि मोटी विया आहियूं। अॼु 5 6 ॾींहं मोटी था वञूं। ॿार अचनि था परेशान में, पंहिंजा रिश्वतपारनि ते पैसा था हलाइनि, पंहिंजा घुराए पोइ उन्हनि ते राब्तो करे उन्हनि खे पैसा ॾींदा, असां ईअं मोटी था वञूं। 15 ॾींहं थी विया आहिनि, हिते ख्वार था थियूं। जेको लेडीज़ गॾु आहे असां सां, इहो नंढड़ा बच्चा खणी था अचूं ऐं हिते को सिस्टम कोन्हे हिननि जो। मैसेज न कोन आया, कार्ड चेक कराए अचनि, आया आहिनि पैसा 3 ॾींहं जुमेवारे ॾींहुं आयासीं, वरी हिन महिल अचनि त कोन आया आहिनि तुंहिंजा। हाणे मूंखे पैसा कोन मिलिया आहिनि, 6 ॾींहं थिया मूंखे पैसा कोन मिलिया, हाणे को टाइम थी वियो आहे। इसने भाई सिफारिश है ना, जिसकी उन्होंने पैसे मिला, हम गरीब आदमी ने कौन पैसे दिया। मेरा आदमी तीसरी मंजिल से गिरा, 4 महीने हो गए, यहाँ के धक्के खा के चले जावा। सिफारिशी सिस्टम हली रहियो आहे। असांखे कंहिं बि तरीक़े सां अंदरि नथो माणियो वञे। 6-7 ॾींहंनि खां असां हिते ख्वार थींदे नज़र अचूं था पिया। कैमरामैन ज़फर अली सां गॾु नोमान मेमन, सिंध टीवी न्यूज़, मेरापुर।